आसमान सा सजायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जहिन आसमान के सिज चंड ऐं तारन सा सजायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं सिज चंड तारन में चमक ऐं दमक सा सजायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं असां खे इंसान बणायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं असां खे ईमान वारो बणायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं असां खे मुसलमान बणायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं असां खे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बणायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं असां खे क़ुरान अता फरमायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं असां खे मुस्तफ़ा अता फरमायो। हमद आहे हुन रब जी ज़ात ते जंहिं असां खे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमायो। उनखे लक़ब अता फरमायो आहे क़द जाअकुम मिनल्लाहि नूर। अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो ऐ मुंहिंजा महबूब वरफ़अना लका ज़िक्रक। असां तव्हां जे लाइ तव्हां जे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। बेशक कॾहिं हिन ॻोठ में महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उर्स मिलाद न थियो, पर मुंहिंजे महबूब आका जो मुंहिंजे रब ज़िक्र बुलंद कयो हो। अॼु हिन ॻोठ वारनि खे बि हुनजो हिस्सो मिली वियो। त मुंहिंजे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ता क़यामत जारी व सारी रहंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वरफ़अना लका ज़िक्रक। ऐ महबूब असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयो आहे। शायर चए तो वरफ़अना लका ज़िक्रक है साया तुझ पर, ज़िक्र ऊंचा है तेरा बोल है बाला।